सिंध यूनिवर्सिटी में मुलाज़िमनि जे जाइज़ मुतालबे जे हक़ में जॉइंट एक्शन कमेटी जी मैडम इरफाना मल्ला सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि, ऑफिसरनि ऐं टीचर्स जे धरणे खे ख़िताब करे रही आहे। हुकुमराननि ते असांखे ऑफिसरनि ते एतबार कोन्हे, एतमाद कोन्हे, पर असांखे पंहिंजे सघ जो एतिराज़ आहे। असांखे ख़बर आहे त असां केतिरी सघ आहियूं ऐं उन सघ जे विस्तार जे आसिरे असां तव्हां सां वाइदो कयो हो त जेके ही चवनि था त नामुमकिन आहिनि उहे शयूं मुमकिन थींदियूं ऐं शयूं मुमकिन थियण ॾांहुं वञी रहियूं आहिनि। तंहिंजे करे अॼु त उहो ॾींहुं आहे। कल्ह जॾहिं मूंखे सिंडिकेट जो सप्लीमेंट्री एजेंडा मिलियो, मां सिंडिकेट जी मेंबर आहियां, त मूं फौरन तव्हां सभिनी सां शेयर कयो त सभ खां वॾो जेको तव्हांजो अचीवमेंट आहे उहो आहे सपोर्टिंग अलाउंस, जेको 1000 सपोर्टिंग ग्रेड 1 खां वठी 16 ताईं उहो ई राज़ी थिया आहिनि त सिंडिकेट जे फ्लोर ते रखियो वञे त जीअं क्लर्कनि जा जेके सीनियर ग्रेड हुया, 14 ग्रेड 11 ग्रेड जा मामला, तव्हांजे आइसोलेटेड कैडर्स जा मामला, इहे सभु रखिया विया आहिनि। असांजो अञा बि हिननि खां इहो मुतालबो आहे त सिंध सरकार जेको 8 ग्रेड ताईं वधायो आहे, घटि में घटि ग्रेड 8 ताईं खणी वई आहे, उहो नोटिफिकेशन बि करायो वञे। छो त असां इहो नथा चाहियूं त असांजा मुलाज़िम, असांजा पोरियत बार बार हिकु इशू लाइ इन साॻे ई तरीक़े सां सरापा एहतिजाज थियनि त पोइ उहे साॻियूं ई मां जिन ॻाल्हियुनि लाइ तव्हां पहिरीं चओ था बजट कोन्हे, जिन ॻाल्हियुनि लाइ पहिरीं तव्हां चओ था कानून कोन्हे, त उहे ॻाल्हियूं जॾहिं 27 ॾींहंनि जी जिदोजहद खां पोइ जाइज़ थी पवनि थियूं, उन्हनि लाइ कानून बि जुड़ी पवनि था, त उहे पहिरें धक में छो न पिया दौड़िया वञनि? पहिरें धक में उन्हनि खे पंहिंजो हद ॾोखी हिन इदारे जो सचो मुलाज़िम सम्झी उन्हनि सां गॾु वेही अहिड़ा रस्ता छो नथा कढिया वञनि? अली जाफ़री सोलंगी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।